इते मांखे ॿुधायूं त दरिया खान मरी जे मेन बाज़ार में दर्जी जी दुकान के बाहि लगी वई। बिजली जे शॉर्ट सर्किट सबब बाहि लगी। 200 खां वधीक सिबियल ऐं अणसिबियल वॻा सड़ी रख थी विया। सिलाई मशीनूं, बैटरियूं ऐं दुकान में पियल ॿियो सामान बि सड़ी वियो। अहम ख़बर अवां सां शेयर करियां। दरिया खान मरी जे मेन बाज़ार में दर्जी जी दुकान के बाहि लगी वई। बिजली जी शॉर्ट सर्किट सबब बाहि लगी। 200 खां वधीक सिबियल ऐं अणसिबियल वॻा सड़ी रख थी विया। सिलाई मशीनूं, बैटरियूं ऐं दुकान में ॿियो सामान बि सड़ी रख थी वियो आहे। दरिया खान मरी मां ख़बर आहे जिथे मेन बाज़ार में दर्जी जी दुकान के बाहि लगी वई। बिजली जे शॉर्ट सर्किट सबब बाहि लगी आहे। 200 खां वधीक सिबियल ऐं अणसिबियल वॻा सड़ी विया आहिनि। सिलाई मशीनूं, बैटरियूं ऐं दुकान में पियल ॿियो सामान बि सड़ी वियो आहे। दरिया खान मरी जे मेन बाज़ार में दर्जी जी दुकान के बाहि लगी वई आहे। बिजली जे शॉर्ट सर्किट सबब बाहि लगी। 200 खां वधीक सिबियल ऐं अणसिबियल वॻा सड़ी विया। मुतासिर दर्जी जो चवणु आहे त सिलाई मशीनूं, बैटरियूं ऐं दुकान में पियल ॿियो सामान बि सड़ी वियो आहे।